जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया त 20 जो रोज़ो खोले पारे जी मस्जिद जंहिंमें 5 वक्त जमा थिए थी 5 वक्त जमा थिए थी उन पारे जी मस्जिद में पारे वारनि मां हिकिड़े माण्हूअ खे एतिकाफ़ में वेहण सुन्नत मुअक्कदा सुन्नत मुअक्कदा पर सुन्नत किफ़ाया हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया जेकॾहिं पूरे महल्ले मां पूरे पारे मां उन मस्जिद शरीफ़ में जंहिंमें जमात ईंदी आहे हिकिड़ो बि को नमाज़ जे लाइ वेठो एतिकाफ़ जे लाइ वेठो त सॼे पारे खां ॿाहिरि लही वेंदो आहे पर जेकॾहिं पूरे पारे मां को एतिकाफ़ में नथो वेहे पियो हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सॼे पारे जे मथां वबाल पइजी वेंदो आहे पूरो पाड़ो जेको हूंदो पूरो महल्लो उहो इन वबाल ऐं गुनाह में मुब्तला थी वेंदो त जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ खे एतिकाफ़ में वेहणो आहे एतिकाफ़ जो मतिलबु छा आहे एतिकाफ़ जो मक़सदु ही आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 20 तारीख़ जो रोज़ो मस्जिद में खोले 20 जो रोज़ो मस्जिद में खोले रखा बाद में मस्जिद मां ॿाहिरि न वञे ऐं नियत करे त नियत कयमि एतिकाफ़ जी रमज़ान शरीफ़ जे आख़िर ताईं हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था इंसान जी तबई ज़रूरत आहे जंग जो ख़्यालु आहे पेशाब आहे इन जे लाइ ॿाहिरि निकिरे त पोइ हुनखे इजाज़त आहे न त मस्जिद में वेठो हुजे खाए बि मस्जिद में सुम्हे बि मस्जिद में हबीब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया उहो 9 ॾिहाड़ा थियनि या 10 ॾिहाड़ा थियनि उन 30 महीनो आहे त 9 ॾिहाड़ा थींदा 30 महीनो आहे त 10 ॾिहाड़ा थींदा 10 रातूं 10 ॾिहाड़ा एतिकाफ़ में वेहंदो अल्लाह जो हबीब पाक फरमाए थो उनखे अल्लाह सॼे साल जे इबादत जो सवाब अता फरमाईंदो ऐं पाड़ेसरी जेके हुनजे विहारण में हमदर्दी कंदा को हुनखे चांहि आणे ॾींदो को हुनखे बिस्तरो आणे ॾींदो को हुनखे मानी आणे ॾींदो को हुनखे रोज़ो खोलाईंदो को हुनजे लाइ कहिड़ो कमु कंदो अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो सॼे मुहल्ले वारनि खे बि ओतिरो ई सवाब मिलंदो हा एतिकाफ़ जी माना ॿुधो सलाह शरीफ़ बुलंदा बुलंद आवाज़ सां हज़रत अबी बदसलाम बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम एतिकाफ़न अरबी जो लफ़्ज़ आहे अरबी जे हर लफ़्ज़ जी का न का माना है ऐं माना सां मुनासिबत हूंदी आहे एतिकाफ़ जो मक़सदु आहे अल्लाह जे इबादत जे इंतज़ार में वेही ख़ुदा जी इबादत माण्हू कॾहिं रेल जो इंतज़ार कंदो आहे हवाई जहाज़ जो इंतज़ार कंदो आहे बस जो इंतज़ार कंदो आहे यार दोस्त जो इंतज़ार कंदो आहे ईंदो त गॾिजी बाज़ार में शइ ख़रीद करणु हलंदासीं फलाणे जो इंतज़ार हूंदो आहे एतिकाफ़ वारो छा जो इंतज़ार कंदो आहे अल्लाह पाक जे रहमत जो इंतज़ार कंदो आहे ख़ुदा जो महिमान थी मस्जिद में वेहंदो आहे उनजो ॿियो को बि धंधो कारोबार कोन हूंदो आहे ईअं सम्झो त ज़िंदगीअ जा लाॾा पाला हे कारोबार फिटा करे हर शइ खे तरक करे अल्लाह जे इबादत में ख़ुदा जे इबादत ऐं रहमत जो मुंतज़र हूंदो आहे ख़ुदा जे रहमत जो इंतज़ार वेही करे त ख़ुदा जी रहमत हासिल कयां एतिकाफ़ जो मक़सदु इहो हूंदो आहे ऐं एतिकाफ़ वारे माण्हूअ खे मस्जिद शरीफ़ में खाइण जी बि इजाज़त आहे सुम्हण जी बि इजाज़त आहे पाणी पीअण जी बि इजाज़त आहे छो त हू एतिकाफ़ में आहे हुनखे ॿाहिरि वञिणो न आहे कॾहिं कॾहिं माण्हू वरी चवंदा आहिनि एतिकाफ़ वारा जान में थोरी ख़ारिश आहे पघर थियो आहे थक थियो आहे राति जाॻियो आहे तड़ कयां थकावट वारो तड़ इन नियत सां मस्जिद खां ॿाहिरि निकितो तर करण जे इरादे सां एतिकाफ़ भॼी वुज़ू कंदो मस्जिद खां ॿाहिरि वुज़ू खाने में काकूस पेशाब मस्जिद खां ॿाहिरि थियणो आहे इन जे लाइ निकिरी सघे थो बाक़ी तर जे लाइ न हा ख़ुदा न ख़ासि त अल्लाह पनाह ॾे ऐं हुनखे इतलाम पइजी वञे शैतानी तड़ पइजी वञे त हाणे इनखे इन सूरत में निकिरणु ज़रूरी आहे वञी ॿाहिरि निकिरी गुसल खाने में तड़ करे मोटी अचे बाक़ी आराम लाइ सुकून लाइ तसल्ली लाइ जे पाण हिरियल हूंदा हो रोज़ानो तड़ कंदा हो ईअं जेकॾहिं को तड़ करण जे लाइ निकितो त एतिकाफ़ हुनजो भॼी पवंदो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि
करनि था त एतिकाफ़ वारो जेसी ताईं मस्जिद में एतिकाफ़ में हूंदो आहे उनजो सुम्हण बि इबादत, उनजो खाइण बि इबादत, उनजो पाणी पीअण बि इबादत। जेकॾहिं क़ुर जी तिलावत करे त क़ुर त हूअं ई इबादत आहे, पर थकिजी रुगो आराम करे अलाह पाक जा मलाइक उनजी निंड बि इबादत में शुमार फरमाईंदा आहिनि। मोमिननि जी मां हज़रत हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर करीम जी प्यारी घरवारी आहे, फारूक आज़म जी न्याणी आहे। उहा थी चवे त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सारी ज़िंदगीअ में कॾहिं एतिकाफ़ क़ज़ा कोन कयो। सॼी ज़िंदगी माना रमज़ान शरीफ़ में हमेशह एतिकाफ़ में रहंदा। पर बीबी साहब आयो फरमाए थी करीब मुंहिंजे महबूब जो आख़िरी रमज़ान, आख़िरी रमज़ान सम्झो था पाण करीमन विसाल कयो आहे रबीउल अव्वल में, जंहिंखे पाण उर्स जो महीनो चवंदा आहियूं। ख़ैर जो ॼावा बि उन महीने में, वरी ख़ैर जो 63 वरह जी उमिरि में वरी वफ़ात वारो बि साॻियो महीनो मोटी आयो। महबूब पाक अलैहिस्सलाम जी प्यारी घरवारी फरमाए थी त महबूब जे विसाल खां अॻु में जेको रमज़ान आयो आहे आख़िरी रमज़ान आहे, उन में मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम 20 ॾिहाड़ा इतिकाफ़ कयो। घणा ॾिहाड़ा? माना 10 जो रोज़ो छोड़े जो वेठा 11 खां वठी करे महीने जे आख़िर ताईं। हूअं त कबाह 10 ॾिहाड़ा, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी एतिकाफ़ जेको कयो सो 20 ॾिहाड़ा कयो ऐं उम्मत खे सबक़ ॾेई वियो त एतिकाफ़ में ॾिसो केतिरो सवाब आहे। मां मोहम्मद 20 ॾिहाड़ा एतिकाफ़ कयो। तंहिंजे करे अवां पंहिंजे पाड़े में जिथे बि तव्हांजी का मस्जिद हुजे उते तव्हां कोशिशि करे कंहिं हिकिड़े भाउ मुस्लमान खे विहारे उनजो तव्हां ताउन कजो, हुनखे मानी पाणी टाइम ते पहुचाइजो। हू वेहंदो त तव्हां पाड़े वारनि जो ॿार लही पवंदो, उनखे त सवाब थींदो, पर अलाह तबारक व तआला तव्हांखे बि अजुर अता फरमाए छॾींदो।